अस्सलाम वालेकुम सामीन। पाण अॼु हिकिड़े अहिड़े फ़नकार सां गॾु आहियूं जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जा 50 साल हिन फ़न खे अर्पिया आहिनि। हा, उहो आहे फ़क़ीर अल्लाह बख़्श ख़ासकेली। फ़क़ीर अल्लाह बख़्श ख़ासकेली 1940 धारे ॻोठ छुट्टो ख़ान कमदार में गुलशेर ख़ासकेली जे घर में जनमु वरितो। पाण सादी तबियत जो माण्हू, बहिराड़ी जो निज बहिराड़ी जो माण्हू, ऐं तइलीम बि कोन हासिलु करे सघियो, पर कुदरत जी देन जेका चइजे, जंहिंमें हुन बेंजो ते एॾी महारत हासिलु कई। थोरे जो हिन खां ॿिया ख़ूबसूरत बेंजो वॼाईंदड़ आहिनि, पर अलाह जी महिरबानी सां हिन अमरीका, तुर्की जहिड़े मुल्कनि में वञी बेंजो वॼायो। तुर्की में मौलाना जलालुद्दीन रूमी जे मेले में फ़क़ीर जमालुद्दीन सां गॾिजी ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। बहरहाल हिन माण्हू जी सादी तबियत जे करे हिन खे हर माण्हू अॼु बि प्यारु ॾिए थो ऐं फ़क़ीर गॾु वेठो आहे त आउं चाहींदुसि त फ़क़ीर सां कचहरी जो आगाज़ कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। फ़क़ीर कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? बाबा दुआ करम मालिक जा शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह दुआ ख़ैर शुक्र आहे। अल्लाह करे ख़ुशि हुजो। ऐं असां अॼु तव्हां सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं तव्हांजे फ़न मुतालिक़, तव्हां जेको बेंजो वॼायो पिया ऐं उन मुतालिक़ पाण ॻाल्हाईंदासीं। तव्हां कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि सां पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे? असां उथंदे जेको नवाब शाह में उस्ताद अनवर सां संगत कई 6-7 साल। अनवर हुसैन विस्तड़ो हा। उन सां, उन खां पोइ अलहदास ज़रदारी मोरो, उन सां 12 साल उन सां संगत कई तक़रीबन। उन खां पोइ उस्ताद लतीफ़ चांडियो काज़ियम जो, उन सां 7 साल उन सां संगत कई। उन बाद में फ़क़ीर जमालुद्दीन सां तक़रीबन 25 साल थी विया। हीउ जेको बेंजो तव्हां वॼायो पिया, इन जी सिख्या तव्हां कंहिंखां वरिती? सिख्या मुंहिंजो नवाब शाह जो पहिरियों उस्ताद सलीम भट्टी, उहो मुंहिंजो उस्ताद, उन खां असां सिख्या वरिती। सिंध में ॿिया बि खोड़ सारा बेंजो नवाज़ आहिनि। तव्हां सम्झो था त तव्हांजे फ़न ऐं हुननि जे फ़न में कहिड़ो फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे। हिन में जेके तमामु सुठा वॼाइण वारा आहिनि उहे असांखां वधीक कमु कनि था। बाक़ी हाणे भाग नसीब सभु कंहिंजो पंहिंजो आहे। बिल्कुलु भाग में त हिसो कंहिंजो आहे कोन को, भाग विराइजे बि कोन थो, ऐं जेको जंहिंखे मिलियो आहे उहो उन खे मिलियो आहे। पर इहा बि ॻाल्हि मूंखे ख़बर पई आहे त तव्हां बेंजा पाण ठाहियो बि था। हा, शुक्र आहे। बेंजो बि असां उस्ताद बि मुंहिंजो ठाहींदो हो, उन खां पोइ वरी मूं बि थोरो हिन में कमु कयो। थोरो ॾखाण को कमु मां ॼाणंदो आहियां। हाणे मां पाण बाडियूं ठाहियां पियो, अधु कमु ॿिया कारीगर कनि पिया। हींअर बेंजो सिंध में तक़रीबन मूंखां सेल थिए थो। सामीन, सॼी सिंध में हिन जो ठाहियलु बेंजो उहो सेल थिए थो ऐं हीअ तमामु कारीगर आहे। रुॻो सुरनि जो न, पर काठ जी बाडी बि एॾी ख़ूबसूरत ठाहे थो जंहिंमें सभु को माण्हू ॾिसे थो ऐं हिन खां बेंजा अची ख़रीद कनि था। सिंध सां गॾोगॾु बलोचिस्तान जा फ़नकार उहे बि बेंजो हिन खां वठी वञनि था। ऐं अचो त पाण खांसि हिकिड़ी धुन ॿुधूं। फ़क़ीर असांखे का धुन ॿुधायो बेंजो ते, छा था ॿुधायो? राणू था तव्हांखे ॿुधायूं, भला असांजे सिंध जी सकाफ़त आहे। बिस्मिल्लाह, राणो ॿुधायो।
फ़क़ीर वाह फ़क़ीर वाह। राणो निज भिटाई साहिब जो राग आहे ऐं जेको फ़क़ीर वॼायो। फ़क़ीर साहिब तव्हां अमेरिका ऐं तुर्की बि विया? जी जी। अमेरिका में ऐं तुर्की में तव्हांखे वॼाईंदे कीअं महसूसु थियो? अमेरिका त हाणे वॾी दुनिया आहे उन्हनि जी, उते तमामु वॾो प्रोग्राम थियो, पर सुकून असांखे जेको आयो तुर्की में वधीक। उते जेको जलालुद्दीन रूमी जे असां दरगाह ते असांखे सुकून आयो, अहिड़ो सुकून किथे कोन मिलियो। जिते जलालुद्दीन रूमी हुजे, उते ॻाइण वारो जमालुद्दीन फ़क़ीर हुजे, उन जो त रंग वरी पंहिंजो हूंदो न। वाह वाह, ॾाढो ख़ूबसूरत। उतां तव्हांजो एवॉर्ड मिलियो, का शइ अहिड़ी मिली तव्हांखे? हा साईं, उते असांखे ॾाढी इज़त ॾिनो, फ़क़ीर खे 2 एवॉर्ड ॾिनो। वाह। ऐं असां 7 माण्हू जेके संगत में असां सुंग में, सभिनि खे एवॉर्ड बि ॾिनो, किताब असांखे ॾिनो, कैसेटूं असांखे ॾिनो, जेके हर साल जो अॻियां प्रोग्राम उन्हनि जा बि ॾिनो असांखे, ॾाढी इज़त ॾिनो तमामु। घणा ॾींहं तुर्की में रहियो? उते 5 ॾींहं हुआसीं, 5 ॾींहं हुआ। अमेरिका जेको तव्हांजो टूर थियो, अमेरिका में तव्हांजो घणनि ॾींहंनि जो सफ़र हो? उहो त तक़रीबन 16-17 ॾींहं हो, 16-17 ॾींहं हो, वॾो प्रोग्राम हो। उन में कहिड़ा कहिड़ा फ़नकार हुया? उनमें मशहूरु फ़नकार हा, माना आबदा परवीन हुई, अख्तर चनाल हो, ऐं ॿिया ख़ान साहब हुआ, पंजाब जा गवैया कुझु, ऐं वॾा दोलन वारा हुआ, ऐं सूबा सरहद जी हिकिड़ी वॾी माई फ़नकार आई। 4 सूबनि जा मशहूरु फ़नकार जेके आहे उनमें फ़क़ीर जमालुद्दीन उन सां असां शामिलु हुआसीं। वाह वाह, फ़क़ीर जमालुद्दीन जो ॻाइणु अजीब हो साईं, कमाल जो फ़क़ीर हुयो। फ़क़ीर तव्हां शाइरी बि कई आहे? हा साईं, शाइरी बि कुझु कई आहे, शाइरी बि कई आहे। माना ईअं चइजे त इश्क जी लॻार बाहे। बिल्कुलु, इश्क खां सवाइ कमु थींदो कोन, ज़ाहिर आहे। ऐं चवंदुसि त कुझु शाइरी ॿुधायो सामाइन खे। हा, शाइरी तव्हांखे ॿुधायो। सुठा हो मूंखां सभई सुठा हो, कयो महबूब अखियुनि जे अॻियां वेठा हो। सुठा हो मूंखां सभई सुठा हो, सभई सुठा हो। ॾेई कुझु प्यार पोइ जानी जुदा थियो। वाह। ॾेई कुझु प्यार पोइ जानी तो जुदा थियो, तव्हां पंहिंजे पिरनि सां कठा ई कठा हो। वाह साईं वाह। सुठा हो मूंखां सभई सुठा हो। वाह फ़क़ीर वाह। हा, घुरो हिकिड़ी दुआ चवे ख़ासि के लिए। वाह। घुरो हिकिड़ी दुआ चवे ख़ासि के लिए। वाह, कहिड़ी दुआ? घुरो हिकिड़ी दुआ, उहा जीअं तव्हां आहियो मिठा, मक़सदु इहो। घुरो हिकिड़ी दुआ चवे ख़ासि करे, थिए ईअं अलावश्क जीअं तहीं मिठा हो। सुठा हो मूंखां सभई सुठा हो, कयो महबूब अखियुनि जे अॻियां वेठा हो। वाह फ़क़ीर वाह, वाह फ़क़ीर वाह। फ़क़ीर असां चवंदासीं त जेके ॿुधंदड़ असांजा आहिनि उहे तव्हांजूं खोड़ सारियूं शयूं ॿुधंदा ऐं तव्हांखे ॿुधनि बि था। सिंध में जीअं बिलावल बेल्जियम, उस्ताद ग़ुलामू फ़क़ीर, साईं पाण नवाब शाह में गुल मोहम्मद पंहिंजो जो कमाल जो गवैयो माण्हू हो ऐं हिननि कमाल कयो। पर आउं चवंदुसि कलंदर जी धमाल वॼायो त मज़ो अचे। हा बिस्मिल्लाह कयो। कलंदर लाल शहबाज जी धमाल। फ़क़ीर साईं, बैंजो वॼाइण खां सवाइ ॿिया बि के तव्हां कमु कया? ॿिया शुरू में बनी ॿारे जो टोटल ई कमु कयो आहे। हा, ॿिया कमु ड्रखाण को कमु काफ़ी मां ॼाणंदो आहे, उहो सिखियासीं, उहो बि कयोसीं काफ़ी टाइम, इहो बि मां कमु कयो आहे। फर्नीचर जो कमु काफ़ी ॼाणा थो। वाह वाह, फर्स्ट क्लास। फर्नीचर जो कमु बि ॼाणे थो फ़क़ीर साईं ऐं पंहिंजो हारपो बि कयो आहे। हारपो बि कयो आहे। जी 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 जी। इहो फ़क़ीर साईं, हिकिड़े दफ़े तव्हां इश्क में राति जो ई 1 बजे ढगा छोड़े निकिरी पियो, इहा त ॻाल्हि करे ॿुधायो थोरी। बाबा, इश्क जा त कई जेके मरहला गुज़रिया। हा, हिकिड़ो दफ़ो जेको मुंहिंजो महबूब साईं हो, तॾहिं बनी ॿारे जो कमु कंदा हुआसीं, त हुन चयो त मूं सुबुह जेको मूं वटि हरन करण जे लाइ अचिजो, जोड़ो काहे। मूं चयो ठीकु आहे। त उहा आई 14 जी राति। वाह। त ॾींहुं लॻो पियो, त थोरी अखि लॻी, त मूं चयो हाणे ॾींहुं थी वियो, हाणे मां वञा। पोइ जोड़ो जोटे मां निकितुसि ॿाहिरि, त पोइ हिते सुजाॻी थी, मुंहिंजो पीउ जाॻियो, ॾिठईं त जोड़ो आहे कोन।
हेॾा हेॾा ॾिठईं त चई हमरा बि कोन्हे छा त इहे भुल मकायो आला छा। पोइ मुंहिंजे पुठियां हथियार खणी निकिता त चयूं त शायदि चोर करे हो चोरी ढगा। पोइ मूंखे घस में अची पुॻा चयूं हींअर केॾा ढगा चिकिया अथई। चयो वञा थो वंगार ते। चई हींअर त अञा ॾींहं ई कोन्ह थियो आहे, तूं हींअर पियो वञी। सो इहे इश्क जा ई मसाला ज़रूरु आहिनि। हा साईं, इश्क वॾी शइ आहे न। इश्क त बाबा किथे बि कहिड़े रंग में रचाए। हीअ जेका तव्हांजी उमिरि आहे, जेका 80-85 साल या 70 साल जेका बि उमिरि आहे, अॼु बि तव्हां हलो पिया त इश्क पियो हलाए तव्हांखे न। बिल्कुलु इश्क पियो हलाए, बिल्कुलु। शादियूं घणियूं कयूं फ़क़ीर साईं? साईं शादी अलाह जी भला हिकिड़ी कई। ऐं ईअं पुट घणा, धीअरूं घणियूं? बाबा 3 पुट आहिनि अलाह जी भलाई, हिकु धीउ आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह साईं वाह, फ़क़ीर साईं वाह। फ़क़ीर साईं, पंहिंजो फ़न जेको आहे उहो ॿियनि कंहिं माण्हुनि ताईं मुंतक़िल कयो आहे? हा, कुझु हिकु ॿ फनकार जेके आहिनि शागिर्द आहिनि। हा, उन छा सेखारियो आहे? उन्हनि खे बैंजो स्टार्ट करायो, बैंजो स्टार्ट करायो। हा, जी जी। ऐं हीउ जेको छोकिरो तव्हां सां गॾु आहे? हा, हीउ छोकिरो बि मुंहिंजो शागिर्द आहे, सिखे पियो। ख़ुदा कंदो, सिखींदो, रोज़ी कंदो। वाह 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 वाह, फर्स्ट क्लास। फ़क़ीर, अणविसरंदड़ वाक़ियो को तव्हांजी ज़िंदगी में आयो हुजे? वाक़िया त घणे थिया। हिकिड़ो तव्हां सां गॾु असां हिकिड़ो थी वॾो वाक़ियो थियो। हिकिड़ी महफ़िल में वियासीं, उहो सोलंगी साहिब जी महफ़िल हुई। त असां उन टाइम में न को अॼु ताईं बि को नशो कोन कंदा आहियूं, पर उते असांखे ज़ोरी जेको शराब उन्हनि पियारियो हो। पोइ ॿिनि माण्हुनि असांखे हितां मुठीअ मां झलियो ऐं ॿियनि जीअं ढगे खे ढुक पियारिबो आहे न, ईअं ज़ोरी असांखे सभिनि खे पियारियऊं। पोइ इहो वाक़ियो असांखे यादगारु आहे। पोइ असांजी महफ़िल बि कयूं, पर असांखे ज़ोरी इहो कमु करायूं, न त असां मवाली कोन हुआसीं। मुंहिंजे ख़्याल में दरगाहुनि ते फ़क़ीर सॼी ज़िंदगी तव्हां गुज़ारी आहे दरगाहुनि ते। जी हा। ऐं दरगाहुनि ते रंग तव्हांखे किथे मज़े सां लॻो त हीउ रंग आहे, बाक़ाइदे दरगाह ते वाह जो रंग आहे? दरगाहूं त तमामु घणियूं फ़क़ीर सां मां वियो आहियां, पर जेको दरगाहनि मां वधि जेको मज़ो आहे सो मंठार फ़क़ीर ते आहे। छा आहे त अदब सां, इख़लाक़ सां महफ़िल जेकी हिते ॿुधी वञे थी। ॿिए पासे वरी कुझु ॿिया रंग आहिनि, माना शराब पीअण जा, नशे जा। उते इहो सिलसिलो कोन्हे को। इहा ई वाद जेकी आहे दरगाह बचियलु आहे इन ॻाल्हि खां। तमामु बहितरीनु सुकून सां महफ़िल हिते थिए थी। मंठार फ़क़ीर सिंध जो तमामु वॾो शाइरु आहे, जंहिंजा खोड़ सारा किताब छपिया आहिनि ऐं शाइरी जा सिंधी अदबी बोर्ड वारनि छपिराया आहिनि। सरफराज़ राजड़ हुनजे ख़ानदान जो चश्मो चिराग आहे। जेको बि शाइरु आहे तमामु मोतबर माण्हू आहे। मंठार फ़क़ीर ते ॾियाड़ा बि जाम लॻनि था, उते महफ़िलूं जाम मचनि थियूं। ऐं मंठार फ़क़ीर जो जेको लाॻापो आहे, जेका कशिश आहे, जाॾे करंट आहे, उहो मखदूम साहिबान सां आहे ऐं मखदूमनि जो मुरीद आहे, हाला वारनि जो। बहरहाल मंठार साईं तमामु वॾा शाइर आहिनि। ऐं को पैगाम ॾींदो ॿुधंदड़नि जे लाइ? पैगाम इहो आहे त महिनत कनि, महिनत जो सिलो मौला ॾींदो सभु कंहिंखे। दिलि सां ई जो को बि कमु माण्हू करे, दिलि लॻी करे। ईअं न त मिड़े हुनखे पार्मेंटी करे छॾे त इहे मिड़े टाइम गुज़ारिणो आहे, ईअं न करे। जे कमु करे त हुन सां दिलि लॻी करे, पोइ उन मां सभु कुझु रंग लॻंदो। साईं पाण फ़क़ीर अल्लाह बख़्श ख़ासि केली जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं फ़क़ीर जे वक़्त जूं, फ़क़ीर जी जवानी, फ़क़ीर जो फ़न, इहो तव्हांजे साम्हूं पेश आहे। ऐं पाण मोकिलाईंदासीं, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए फ़नकार सां गॾु। अल्लाह भाई।